अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हो ॾाढी देर कयो आहे। बस मां थोड़ो कम महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी। ओके थैंक यू सर। मेहरबानी बाबा। अल्लाह सभी संगत बकाया के अस्सलाम वालेकुम। खुश लगा आज वाली मोहब्बत मालिक वरदा ख्याल सॼी टीम जो जे असा के तो मान दिलो मोहब्बत लख कुर्ब ता बाबा। ऐसा गुल आर्ट अकेडमी शिकारपुर सही संगत या पुरायता आहियूं जंहिं रोज़ इस्तेमालु कयो सभी जी महिरबानी अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखंदो। असां तव्हांजा बि वधि में वधि थोरा टाइम जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढी असांजे हिन नंढड़े गुल आर्ट एकेडमी जे अंगण ते आयो तव्हांजी वॾी वॾी ॿुधाई तो दोस्तनि इन करे असांखे हिते घुरायो आहे जो अॼु गुल आर्ट अकेडमी जा नवां उहिदेदार चूंडिया वेंदा वधीक ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं इंशाअल्लाह ताला सभु गॾिजी सॼी कमु कंदासीं ऐं अचो त हाणे वरी उन इवेंट ते हलो। महिरबानी। हलो हलो हलो